आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम। भाऊ तव्हां इहो ॿुधायो त जेको ही 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में जेको दल बिरादरी ऐं जुणेजा बिरादरीअ जो हिते झेड़ो थियो हुयो, जंहिंमें 2 दल बिरादरी जा माण्हू फ़ौत थिया आहिनि, 3 जुणेजा बिरादरी जा माण्हू फ़ौत थिया आहिनि। हितां जा इलाइक़े वासी जेके आहिनि उन जे बारे में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था। असुल हक़ीक़त छा आहे? छा ते झेड़ो थियो? असुल हक़ीक़त इहा ई आहे त भाऊ असांजो हिकिड़ो घरु आहे जेको रैस किनाल ऐं वाराए किनाल जे विच में 2-3 जिरेब ज़मीन जा कढी करे सरकारी ज़मीन आहे ऐं उते हो पंहिंजी पेट गुज़र करण जे लाइ आहिनि। उनखां सवाइ दल बिरादरीअ जो पेटम सूर ऐं मोक़ जेको हुयो त तव्हां हितां ट्रपड़ खयूं हलिया वञो, इहे मुंडा मुहाग एॾे असांजा वाह टपी था अचनि, तव्हांजो त कुझु बि कोन्हे, हलिया वञो, जीअं न वेंदव तव्हांखे असां मारे खून कंदासीं। पोइ काफ़ी ॾींहंनि खां वठी इहे धमकियूं ॾींदा रहनि पिया। उनखां बाद में जीअं असांजा छोकिरा उते गाह बि कनि पिया, पाणी बि वहनि पिया, जीअं ई हथियारबंद आया इलाही खां इलाही माण्हू ईअं ई बसि छोकिरनि जे मथां क्लेशनि जा फायर करे गोलियूं हणी धमकियूं ॾेई मारिया विया। जिते असांजा ॿार बि मौजूदु हुया, गाह पठ जे लाइ ज़मीन असांजे ॿाराड़ी जो इलाइक़ो आहे, उन हिसाब सां इहा जेका प्रॉपर्टी आहे उहा घणनि जिरेबनि ते मुश्तमिल आहे? उहा जिरेब ईअं 10-12 थींदी, मुख़्तसिर थोरी आहे। वाहन जी प्रॉपर्टी आहे, सरकारी प्रॉपर्टी आहे, कंहिंजी प्रॉपर्टी कोन्हे का, असांजी कंहिंजे खाते न आहे? न असांजे बि खाते बि कोन्हे, पर सरकारी आहे। उन मिड़े ग़रीब ऐं असां 2-3 साल थी विया आहिनि मिड़े पेट गुज़र। केतिरे अरसे खां वठी उहा ज़मीन तव्हां? उनखे साईं 15 खां 20 साल खनि थी वेंदा, अञा बि वधीक थी वेंदा। त ही जेका दल बिरादरी आहे जेका हिते जे ॻोठ में रहे थी पई, त उन जे लाइ त इहो मशहूरु आहे त हू अमन पसंद माण्हू आहिनि, लिखिया पढ़िया आहिनि। आख़िर एॾे क़िस्म जी तव्हां सां हू छो ज़्यादती कंदा अथव? पेटम सूर अथनि त इहा जे करे तो हलिया वञनि त असां हथु कयूं। न त ज़मीन त हुननि जी बि त नाहे न? न हुनजी बि नाहे, पर मिड़ेई बुख जो चक आहे, उहो हुनखे पेटम सूर आहे। बाक़ी जेके उते दल बिरादरीअ में आख़िर कहिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि जा नाला ॿुधायो जेकी तव्हांखे धमकाईंदा रहिया आहिनि त हितां लॾियो ऐं ज़मीन जीअं हथिया करणु चाहिनि था? इहे ई माण्हू आहिनि जेके मारे आहिनि, जेके असां ॾिना अथसीं FIR में नाला ॾिना अथसीं। मुख्य माण्हू को हूंदो त ख़बर त पए त दलनि में कहिड़ा माण्हू आहिनि जेके दहशत? गुलाब दल मुखवा हुनजो टोले जो, बाक़ी बक़ाया माण्हू ॿिया हुनजे कढा आहिनि। बाक़ी जेके हो असांजे मथां इल्ज़ाम था आणनि त भते खोरनि, ॾोहारीनि, असां ज़ाती मसइलनि जा रूपोश आहियूं, पंहिंजी बिरादरीअ जा केस आहिनि। बाक़ी कंहिं खां बिना असां कॾहिं भतो घुरियो आहे, न कॾहिं मंथरी घुरी आहे। इहे असांजे मथां जेके इल्ज़ाम हणे थो, असांखे परेशान नथो करे, इहो पाण खे परेशान थो करे। अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का त हे असांखे इल्ज़ाम हणी मारे वेंदी, पुलिस कोटाए वेंदी। भाउ आहे पाड़े जो आहे, असां हुनजे कढायूं, कॾहिं बि इहे ॻाल्हियूं कुझु विसरंदियूं कोन। इहा हासकार परेशान थो करे काई बि ॻाल्हि। भाऊ जॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो त आख़िर माना अहिड़े क़िस्म जी कहिड़ियूं मतिलबु सूरत हाल पैदा थी जो एतिरा माण्हू माना मरी पिया, एॾो सारो नुक़सानु थियो जानी, त आख़िर कहिड़ी वजह थी? वजह इहा ई ज़मीन जी आहे, ॿी वजह का बि। ज़मीन जे हवाले सां तव्हां चओ था 12 सालनि खां तव्हां गुज़िरियल 12 सालनि खां ज़मीन कयो था, ऐं उन खां पोइ हू बि तव्हां सां माना उन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खणी तव्हांजे बिल्कुलु त हिसाईंदा रहिया आहिनि त जीअं ॻोठ में लॾे वञनि। पर 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु यका कहिड़ी ॻाल्हि थी जो एॾो माना वाक़ियो थी वियो जो हू बि हथियार खणी आया, तव्हां बि हथियार खणी आयो? आख़िर थियो छा? अगम वाक़ियो कोई बि अहिड़ो असांजो हुन सां कोन्हे को, न असां कॾहिं हुन सां विड़िया आहियूं, न हुनजो को ॾोह कयो अथसीं, न के पैसा घुरिया अथसीं, न का मंथरी घुरी अथसीं। ट्रैक्टर मोबाइल ट्रैक्टर चोरीअ जी ॻाल्हि अचे थी, हुननि जे तरफ़ां जेको असांखे मीडिया जो बयान बि ॾिनो वियो आहे त हुननि जेको ट्रैक्टर असांजो चोरी कयो कुझु ॾींहं पहिरियां। किथे ॻाल्हि अचे थी त का मोबाइल चोरी थी हुई, का जुणेजा बिरादरी जे माण्हुनि उन्हनि जे छोकिरे खां का मोबाइल चोरी कई, उहो को इशू आहे। अहिड़े क़िस्म जी बि ॻाल्हियूं आहिनि? वॾा नंढा अमीर सरदार हर क़ौम खे आहिनि, कंहिं बि असांजे अमीर खे, कंहिं बि असांजे सरदार खे ट्रैक्टरनि खां असां फुरकियो आहे, खसियो आहे, का रिपोर्ट कई अथऊं, कंहिं बि अमीर असांजे चङे खे का दाह ॾिनी अथऊं, उहा ॿुधाइनि। कुझु बि न आहे, कूड़ी ॻाल्हि, हासकार ॻाल्हि, थोरी ॻाल्हि खे वॾो हासकार करे छॾे। न असां उॾे वियाऊं, न कयाऊं, असांजे हिन खां मंथरी घुरूं, ॾोह कयूं, माण्हू मारियूं, तंहिंजे ॻोठ वञूं नी। हे असांजे घर में अची असांजे माण्हुनि खे मारे विया आहिनि। असांजो न को नंढो न को वॾो, कंहिं बि असांजी का मालिकी कोन। जेकर तव्हांजी FIR बि आहे, हुन धुर जी बि FIR आहे, हू बि चवंदा त माण्हू गिरफ़्तार थियनि, तव्हां बि चवंदव त माण्हू गिरफ़्तार थियनि, आख़िर मसइले जो हल कीअं थींदो? मसइले जो हल इहो ई थींदो त पाड़े जा ॿाहिरि आहियूं, कमियूं पेशियूं ग़लतियूं सलतियूं इंसाननि खां थी वेंदियूं आहिनि।
मसाले खे जीअं हटाईंदासीं त हटंदो, पर जे मसाले ते वधाईंदासीं त आख़िर वधंदो। जी साईं मिठल साहब, तव्हां ॿुधायो त जेतोणीकि दल बिरादरी जे तरफ़ां इहो इल्ज़ाम लॻायो वञे थो त जेको मिठल जुणे जो आहे उहो वॾो धाड़ेल आहे, वॾा ॾोह कंदो आहे, उन जे मथां वॾा केस आहिनि, असांजा माण्हू जेके आहिनि माराया उन आहिनि, इन में केतिरी हक़ीक़त आहे? साईं मुंहिंजो घर हिकिड़ो आहे, मां न धाड़ेल आहियां न को ॾोहारी आहियां, मुंहिंजी 80 साल उमिरि आहे। जॾो माण्हू आहे मुंहिंजो घर ई हिकिड़ो आहे। उते मुंहिंजे ॿनीअ में ॿारड़ा बीठा, छोकिरा बि उते मुंहिंजा बीठा। अॻे में मूंखे चओ लॾे वञु टपड़ खणी वञो, ॿनी तुंहिंजी न आहे। हाणे असांखे लॾिया पियो कोन आया त छोकिरा मुंहिंजा मारिया उते, जिते ढिलो थी वियो। मुंहिंजो त घर ई हिकिड़ो आहे। मां न विड़ियो आहे, न कंहिंखां मंथरी वरितमि, न कंहिंखां मां घुरी आहे, न का कई आहे, न को मां ॾोहारी आहे कंहिं क़िस्म जो। भली ज़ाल तव्हां ज़ाल ओड़ो पाड़ो आहे, पुछा कंदा मां कंहिंखां मंथरी घुरी आहे, मां ॾोहारी आहियां, अगवा कई अथमि, मां जुर्मदार आहियां, भाई मां पाण पेश थींदुमि। साईं मिठल साहब, तव्हां इहो ॿुधायो त आख़िर दल बिरादरी जा के ॾोहारी त कोन्हनि जेके माण्हू एॾो सारो इल्ज़ाम जेके हणंदा, आख़िर दुश्मनी कहिड़ी आहे तव्हां सां? ॾोहारी न आहिनि, बाक़ी शैतान पूरा पूरा आहिनि। ॾाढ़ियूं वॾियूं अथनि, कमु शैतान खे हूंदो आहे। अॻे में बि लुतबला जे प्लाटनि ते कब्ज़ो इन्हनि ई कयो माण्हुनि। उनजो सरदार आहे, उन सां जहिड़ो कयूं, उनजी ॿनियुनि ते इन ते कब्ज़ा इहे कंदा आहिनि। दल बिरादरी में कहिड़ा शैतान आहिनि, कुझु नाला त ॿुधायो? अमाला इहे शैतान आहिनि, गुलाब वारा, अमाला वारा, इहे फताह वारा, इहे कमु शैतानगिरी जो हूंदो आहे, दादागिरीअ जो। छो ॾाढी वॾी आहे, कमु शैतानगिरीअ जो आहे। हाणे हू जेके तव्हां सां खौंस था कनि त कहिड़ी ॻाल्हि ते खौंस? लॾे वञो, ॿनी त उथी वञ त ॿनी असांजी आहे। बनी उन्हनि जी आहे छा? उन्हनि जेको खातो सरकारी आहे, कंहिंजी बि न आहे। मूंखे 25 साल आहे मां हिते वेठो आहियां, ठाराए मां आबाद कई आहे सरकारी बनी। हाणे तव्हां छा था चयो? तव्हांजो आख़िर मुतालबो छा आहे? आख़िर हू बि तव्हांजा पाड़े जा भाइर आहिनि, तव्हां बि उन्हनि जा भाइर हो, तव्हांखे बि हिते रहणो आहे ॿिन्ही धुरनि खे, त आख़िर तव्हांजी पाण में भाइरी थियणु घुरिजे या तव्हां विरधा रहंदो? सही भाइरे जो कमु टपायो आहे, ॿिनि ॻोठनि जा नंग खणाए वियो आहे। घर में अचे असांजा माण्हू मारिया अथई, मुंहिंजे बचड़ा मारिया अथई घर ते। ठहण जी ॻाल्हि त हुन कई न, हुन कमु छॾियो आहे टपाए। हाणे तव्हां आख़िर जेकॾहिं का को माण्हू तव्हां ॾे अचे थो, को सुलह सफ़ाई जी ॻाल्हि करे थो, पाण में तव्हांखे अमन जो सॾु ॾिए थो, तव्हां ॿिन्ही धुरनि खे भाउ बणाए थो, त तव्हांजो छा ख़्यालु आहे? असांजो जेको ईंदो असांजो वॾो आहे, भाउ आहे, पर हुन फुलीअ जी ॻाल्हि कई न आहे नी। भाउरिया, तव्हां इहो महिरबानी करे इहो ॿुधायो नाज़रीन खे त जेको झेड़ो थियो आहे उहो कहिड़ी जॻह ते थियो, माण्हू जेके मुआ आहिनि उहे कहिड़ी चूंकि दल बिरादरी इहो इल्ज़ाम हणे थी त असांजे घरनि ते जुणेजा बिरादरी हमिलो कयो आहे, असांजा माण्हू घर में अची माना मारे विया आहिनि, असांजे नंगनि सां कौंस करे विया आहिनि। ऐं अव्हां ॿुधायो त हक़ीक़त छा आहे? इहे माण्हू कहिड़ी जॻह ते मुआ आहिनि ऐं वाक़ियो कहिड़ी जॻह ते पेश थियो आहे ऐं छो पेश आयो आहे? हक़ीक़त इहा ई आहे त जेॾी महिल हुन असांखे ज़मीन जी बंदि करण जी कोशिशि कई त असां हुन ज़मीन में पाणी हलायोसीं। हो जीअं आया त असांखे चयूं त तव्हांजो असां पाणी ज़मीन बंदि कई अथसीं, तव्हां पाणी छो हलायो आहे? निकिरो ज़मीन मां। उन ॻाल्हि ते असां चयोसीं ज़मीन असांजी, असां पाणी छो न वहंदासीं? कुझु असां चयोसीं, कुझु हुननि चयो। हो माण्हू घणा हुया, असांजो घरु हिकिड़ो हुयो। ईअं झेड़ो थी वियो जंहिंमें असांजा माण्हू मरी विया। असांजे घर जे अॻियां ज़मीन आहे, जेको मशीरनामो थींदो FIR जो, त हुकूमत खे ख़बर न आहे त इहो माण्हू मुआ किथे कंदो। इहा ज़मीन जिते झेड़ो थियो आहे या जिते माण्हू मुआ आहिनि, उहा अमरोड खां केतिरे फ़ासिले ते आहे? अमरोड खां 2 किलोमीटर पोइ ते असांजे घर जे अॻियां आहे रेसवा ऐं दादू किनाल जे विच ते आहे उहा बि ज़मीन। अच्छा, जेका अमरोड आहे उहा ज़मीन जे विच में जेके आहिनि के भाऊ चए थो त 6 किलोमीटर आहे, 6 किलोमीटर वॾो आहे, 2 किलोमीटर खनि थींदो। 2 किलोमीटर आहे। अव्हां जे घर खां केतिरे फ़ासिले ते आहे? असांजे घर आहे ई उन ज़मीन में जंहिंमें पाणी वहूं पिया। भाऊ, तव्हां इहो अब्दुल ख़ालिक, चूंकि तव्हां सहाफ़त बि कयो था ऐं कुझु तव्हां तब्दीली बि चाहियो था, तव्हां चाहियो था त असांजी बिरादरी जेका जुणेजा बिरादरी आहे उहा बि पढ़े लिखे ऐं अॻिते धंधेदारीअ में अॻिते वधे, त आख़िर तव्हां छा था चयो त हीअं जेको आहे सिस्टम जेकॾहिं रहियो त आख़िर तव्हांजी बिरादरी कीअं अॻिते? असां अमन चवणु चाहियूं था, जेको असांजे अमीरनि जे मथां कूड़ा इल्ज़ाम था हणनि असांजे वॾेरनि जे मथां, अहिड़ी ॻाल्हि आहे कोन। बाक़ी जेको आहे SP साहिबु असांजी लेडीज़ बि हितां खणी वियो, माण्हू बि ॿधी वियो आहे, हिन महिल असांजे माण्हू बि हिकिड़ो जेल में आहे। जेको आहे हुन में दलनि जो हिन महिल FIR सां राति कटाई आहे, त हिन में कोई हिननि जो माण्हू न पकड़ियो आहे, न हुनजी का लेडीज़ कॼी आहे, न का हिन रेट थी आहे। हिन महिल SP साहिबु न DI साहिबु रेट कई आहे। सही अर्ज़ु आहे SP साहिब खे, DI साहिबु, आजी साहिब खे, त इहे माण्हू जेके गिरफ़्तार थियनि। असांजे अमन खपे, असां इहो चवणु आहे।
अब्दुल ख़ालिक साहब तव्हां इहो ॿुधायो त हीअ जेका ज़मीन आहे जेतोणीकि अव्हां बि चओ था त उहा सरकारी ज़मीन आहे, दल बिरादरी जी बि नाहे, त आख़िर दल बिरादरी जा माण्हू एतिरा के ॾोहारी बि कोन्हनि, न नज़र था अचनि, न उन्हनि जे मथां के केस आहिनि, न के चोरी चकारीअ में मुलविस आहिनि, त आख़िर एतिरी सारी ॾाढा इहो कीअं शैतान कंदा? नहीं साईं, शैतान वेड़ा आहिनि था। शैतानगिरी बि एॾी शैतानगिरी जो हथियार खणी अची घरनि में गिरी माण्हू मारनि, एॾी शैतानगिरी भाई असां ग़रीब आहियूं, हो ॾाढा मुड़ुस आहिनि साईं, इहा ई ॻाल्हि आहे। हा ॻाल्हाईंदी भाउ? बसि ॻाल्हायो कुझु? ॻाल्हायूं। हा असां साईं पाणी वहूं पिया ॿनिनि में, हा, असां साईं ॿनिनि पाणी वहूं पिया, हिन जा माण्हू दलनि जा आया, 20-30 माण्हू हुया, असांजे काहे पिया, असांजा रखी माण्हू मारियाऊं हुते अची। त ई आख़िर माना दल बिरादरी वारा माण्हू तव्हां सां एतिरी सारी ज़्यादती छो था कनि? असांजी ज़ातां साड़ थियनि साईं, झूणी जा मिड़ई क़ौम ख़राबु न, बाक़ी असां ख़राबु न आहियूं पाण। हाणे तव्हां छा था चाहियो? असां अमुन था चाहियूं साईं। तव्हां कुझु पढ़ंदा आहियो स्कूल में? न साईं असां पढ़ंदा न आहियूं। छाजे करे नथा पढ़ो? तव्हांजी उमिरि त पढ़ाई जहिड़ी आहे, तव्हां जेकॾहिं पढ़ंदव त अॻिते हली ऑफिसर बि थी सघो था, झूणे जा बिरादरीअ जो, पंहिंजे बिरादरी जो नालो रोशन करे सघो था, पोइ तव्हां छाजे करे नथा? बसि मज़ूरी कयूं था साईं, असां मज़ूरी कंदा आहियूं। तालीम छाजे करे नथा? बसि तालीम आहे ई न असां वटि साईं, स्कूल कोन्हे कोई? स्कूल न आहे। हा त पोइ हुकूमत खे अपील कयो त असांखे हिते स्कूल खपे, रोड खपे, असांखे सहूलियत न आहिनि, असां माना जेको आहे अॻिते वधणु था चाहियूं। असां न बिजली आहे, न रोड आहे, न स्कूल आहिनि असां वटि, हुकूमत खे अपील आहे। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS, लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।